वेलकम बैक नाज़रीन। तफ़सीली ख़बरुनि खे अॻिते वधाईंदासीं। ख़बर शेयर कंदालो। पीपुल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं JUI सरबराह मौलाना फज़लुर रहमान जी मुलाक़ात तय। ज़रियनि मूजिब पीपुल्स पार्टी बिलावल भुट्टो ज़रदारी चेयरमैन ऐं JUI सरबराह मौलाना फज़लुर रहमान जी मुलाक़ात तय थी आहे। ख़बर नाज़रीन अवां सां शेयर कयूं। बिलावल भुट्टो ज़रदारी मुलाक़ात लाइ मौलाना फज़लुर रहमान जी रिहाइशगाह ते वेंदो। ख़बर अवां सां शेयर कयूं नाज़रीन। ज़रियनि मूजिब मुलाक़ात में मुल्क जी सियासी सूरत-हाल ते तफ़सीली ॻाल्हियूं कयूं वेंदियूं। ख़बर शेयर कयूं। पीपुल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं JUI सरबराह मौलाना फज़लुर रहमान जी मुलाक़ात तय थी आहे। ज़रियनि मूजिब मुलाक़ात में मुल्क जी सियासी सूरत-हाल ते तफ़सीली ॻाल्हियूं कयूं वेंदियूं। बिलावल भुट्टो ऐं मौलाना फज़लुर रहमान जी मुलाक़ात में गिलगित बल्तिस्तान जी चूंडुनि बाबति ॻाल्हि ॿोल कई वेंदी। मुलाक़ात अॼु शाम 4 वॻे इस्लामाबाद में मौलाना फज़लुर रहमान जी रिहाइशगाह ते थींदी। ज़रियनि मूजिब मुलाक़ात में मुल्क जी सियासी सूरत-हाल ते तफ़सीली ॻाल्हियूं कयूं वेंदियूं। पीपुल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं JUI सरबराह मौलाना फज़लुर रहमान जी मुलाक़ात तय थी आहे। मुलाक़ात अॼु शाम 4 वॻे इस्लामाबाद में मौलाना फज़लुर रहमान जी रिहाइशगाह ते थींदी। ज़रियनि मूजिब मुलाक़ात में मुल्क जी सियासी सूरत-हाल ते तफ़सीली ॻाल्हियूं कयूं वेंदियूं। बिलावल भुट्टो ऐं मौलाना फज़लुर रहमान जी मुलाक़ात में गिलगित बल्तिस्तान जी चूंडुनि बाबति ॻाल्हि ॿोल थींदी। ख़बर शेयर कयूं। पीपुल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं JUI सरबराह मौलाना फज़लुर रहमान जी मुलाक़ात तय थी आहे। ज़रियनि मूजिब पीपुल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं JUI सरबराह मौलाना फज़लुर रहमान जी मुलाक़ात तय थी वई आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी मुलाक़ात लाइ मौलाना फज़लुर रहमान जी रिहाइशगाह ते वेंदो। मुलाक़ात अॼु शाम 4 वॻे इस्लामाबाद में मौलाना फज़लुर रहमान जे घर ते थींदी। ज़रियनि मूजिब मुलाक़ात में मुल्क जी सियासी सूरत-हाल ते तफ़सीली ॻाल्हियूं कयूं वेंदियूं। ज़रियनि मूजिब मुलाक़ात में मुल्क जी सियासी सूरत-हाल ते तफ़सीली ॻाल्हियूं कयूं वेंदियूं। बिलावल भुट्टो ऐं मौलाना फज़लुर रहमान जी मुलाक़ात में गिलगित बल्तिस्तान जी चूंडुनि बाबति ॻाल्हि ॿोल कई वेंदी।